रहवासी नौजवान अहमद ब्रोही के कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करे लाश रोहिणी केनाल में उछलाइण वारे केस जी ॿुधणी थी आहे। सिंध हाई कोर्ट मक़तूल जी अमर नूर बीबी जी दरख़्वास्त खे आइनी दरख़्वास्त में तब्दील करे छॾियो आहे। अदालत नूर बीबी जी दरख़्वास्त ते बाज़ाब्ता ॿुधणी 14 अप्रैल ते मुक़रर करे छॾी आहे। जस्टिस करीम आगा जी सरबराही में 2 रुकनी बेंच नूर बीबी जी दरख़्वास्त ते ॿुधणी कंदी। वार वासण नूर बीबी पंहिंजे ॾिनल दरख़्वास्त में मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे त 27 जनवरी ते मुंहिंजे पुट अहमद ब्रोही खे अगवा करण बाद कारे इल्ज़ाम हेठि क़त्ल कयो वियो हो। ज़िले सेशन जज लाड़काणे जे हुकुम ते जवाबदारनि ख़िलाफ़ क़त्ल जो केस बि दाख़िल कयो वियो आहे। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। रहवासी नौजवान अहमद ब्रोही खे कार इल्ज़ाम हेठि क़त्ल करे लाश रोहिणी केनाल में उछलाइण वारे केस जी ॿुधणी थी। सिंध हाई कोर्ट मक़तूल जी अमर नूर बीबी जी दरख़्वास्त खे आइनी दरख़्वास्त में तब्दील करे छॾियो। अदालत नूर बीबी जी दरख़्वास्त ते बाज़ाब्ता ॿुधणी 14 अप्रैल ते मुक़रर करे छॾी।